जाम साहब में डिप्टी कमिश्नर शहीदबेनज़ीराबाद ज़ाहिद पारां जाम साहब के सेहत मरकज़ में PPHI जे ठहियल मदर एंड चाइल्ड हील्थ केयर सेंटर की नई बिल्डिंग जो इफ्तिताह कयो। इन मौके ते डिप्टी कमिश्नर ज़ाहिद ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत ऐं सिहत खातो अवाम के सेहत जूं सहूलतूं ॾियण लाइ वॾियूं कोशिशूं करे रहिया आहिनि ऐं पूरे ज़िले जी अस्पतालुनि में माण्हुनि जो फ्री इलाज ऐं दवाऊं ॾिनियूं पयूं वञनि ऐं PPHI पारां माण्हुनि खे अस्पतालुनि में बहितर इलाज कयो थो वञे ऐं हाणे तक़रीबन ज़िले जे सेंटरनि ते कुते चकण जी वैक्सीन मौजूदु आहे ऐं अस्पतालुनि में डिलीवरी जी सर्विस 24 कलाक आहे ऐं अमलो पिणु मौजूदु रहंदो। अस्पतालुनि जे अमले जी कोताही हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। इफ्तिताह जे मौके ते सखी जाम दातार जो सज्जादा नशीन फ़कीर नवीद हुसैन विस्तड़ो, चेयरमैन अब्दुल्ला खान शर, PPHI एग्जीक्यूटिव मॉनिटरिंग ऑफिसर शीराज अहमद चन्ना, डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI मोहम्मद आरिफ अब्बासी ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची